जी नाज़रीन, करमपुर मावा सां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त हिकु ॾींहुं पहिरियां करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद ॻोठ सईद अहमद बिजाणी मां हथियार बंदनि हथां अगवा थियल दोस्त मोहम्मद चाचड़ जी बाज़ियाबी लाइ ॻोठाणनि ऐं चाचड़ बिरादरी तरफ़ां सलामत अली बिजराणी, मीर हज़ार निंदवाणी, ख़ान मोहम्मद चाचड़, रईस लतीफ़ ख़ान चाचड़, वकील अब्दुल हकीम चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर इंडस हाईवे चीज़लाबाद लाड़ो वटि रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त हिकु ॾींहुं पहिरियां करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद ॻोठ सईद अहमद बिजाणी मां मच्छी जे फार्म ते चौकी ॾींदड़ चौकीदार दोस्त मोहम्मद चाचड़ खे नामालूम हथियारबंद अगवा करे विया, जंहिंजी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं ॻोठाणनि पारां सलामत अली बिजराणी, मीर हज़ार निंदवाणी, ख़ान मोहम्मद चाचड़, रईस अब्दुल लतीफ़ चाचड़, वकील अब्दुल हकीम चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर भरिसां इंडस हाईवे ते चीज़लाबाद लाड़ो वटि रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि मुल्क जे चइनी सूबनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक रोड जे ॿिन्ही पासनि ॾांहुं बीहजी वई आहे। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त मुग़वी नौजवान दोस्त मोहम्मद चाचड़ जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं ॻोठाणनि पारां सलामत अली बिजराणी, मीर हज़ार निंदवाणी, ख़ान मोहम्मद चाचड़, रईस लतीफ़ ख़ान चाचड़, वकील अब्दुल हकीम चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर भरिसां चीज़लाबाद लाड़े वटि रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।